अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। जे सूरन सिझाई तो चेल बधियो चोटी चढ़े, लधाई लतीफ़ चए लालण लालाई, सिक पुनूअ जी ससुईअ मेड़े मिलाई, बांभण बाॾाई हबां वारियो होत खे। तोड़े जो ॾुखनि सुरनि पचाए छॾियो अथसि, जिस्मानी तौरु ख़तमु करे छॾियो अथसि। तॾहिं बि संदरो ॿधी वॾे अज़म सां वॾी हिमत सां जबलनि जे चोटियुनि ते पई चढ़े। उन सबबु ई लालण जी लालाई, लालण जी ॻाढ़ी सूंहं ॻोल्हे लधी अथाईं। ससुईअ जी तड़प ई खेसि पुनो मिलायो आहे। बांभण ससुई ॿाकारे बाॾाए पुकारे वस करे हब वटां पुनूअ खे मोटाए वरितो। पुनूअ खे भाउर उन लाइ कोन वठण आया हुआ त उहे उन खे कंहिंजे चवण ते छॾे मोटी वञनि। उहे ससुईअ जा वाका हुआ। प्रीत हुई जंहिं पुनूअ जे भाइरनि खां पुनो मोटाए विधो। सिंध जे ॻोठनि में चोरी थी वियल मेंह ॻऊं पोयां पेर खणिबा आहिनि। किथे किथे चोरनि खे वञी हथु कबो आहे, सॻ सुधो पकिड़े विझिबो आहे। जंहिं ते इहे ॻाल्हियूं ॻोठ में आम जी वात ते हूंदियूं आहिनि। यार, अव्हां मुड़िसी करे मेंह मोटाए विधी, वॾी शाबाश हुजेव।